अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कोई बख्तावर शही जे बारे में कुझु तफ़सील ॿुधायो। हा दोस्तो, जेको बर्निंग अफेयर्स बर्निंग इशू जे परवाह में तव्हांखे आउं भली कार चवां थो। मूंखां पुछो वेंदो आहे त सिंध जी सूरमी बख्तावर जे बारे में कुझु ॿुधायो। हाणे बख्तावर जे बारे में ॻाल्हियूं घणियूं आहिनि जेके अख़बारुनि में इन्हनि में अचनि थियूं। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त पाकिस्तान ठहण खां पोइ सिंध जी जेका पहिरीं सूरमी आहे उहा बख्तावर आहे, बख्तावर लाशारी। हाणे उन जो नाले में चवनि था बख्तावर शहीद, पर पाण हिते शहीद अखर कोन था इस्तेमालु कयूं, सूरमी उहा असांजी सूरमी आहे। उनखे जेको आहे पाकिस्तान ठहण खां पोइ मीरपुर ज़िले जे नंढे ॻोठ टाली में जेको आहे क़तलु कयो वियो। हाणे क़तलु इन ते थियो त उते ज़मीन हुई, ॿनी हुई। सिंधी माण्हू ॿनी ऐं वनी जो जेको मसइलो थींदो आहे उन ते सर ॾिबो आहे। उते हिननि हारियुनि अन गॾु करे रखियो हो बख्तावर जे पंहिंजे ख़ानदान जे हारियुनि, जंहिंमें संदसि ख़ानदान जा वर हो, संदसि ॿिया हुया, गॾु करे रखियो। हा, पर उते असांजे पाकिस्तान जो तमामु वॾो ऐं मशहूरु सियासतदान सर ज़फरल्ला, जेको पाकिस्तान जी पहिरीं कैबिनेट में वज़ीर हो ऐं वज़ीर ख़ारजा हो, उहो तमामु वॾे असरसु वारो ऐं उनजे ख़ानदान जा कुझु माण्हू उन इलाइक़े में रहंदा। उहो पाण त पंजाब साइड जो हो, पर उन जा ख़ानदान जा कुझु माण्हू, जंहिंमें ख़ासि करे संदसि भाणेज सईदुल्ला ऐं ॿिया, हिननि गॾिजी जेको आहे सो उन अन्न खणण जी कोशिशि कई। अन्न हो सिंधी हारियुनि जो, सिंधी माण्हुनि जो जेको जियापो आहे ई ॿनी ते, हारियुनि जो अन्न हो। हारी विया हुआ जुॾे में असांजे सिंध हारी कमेटी जे अॻुवाण जनाब कामरेड हैदरबख्श जतोई वारनि उते का कॉन्फ्रेंस को ठाही बटई जे मसइले ते। माण्हू वीचारा उॾे विया हुआ ऐं घर माण्हुनि जा ख़ाली हुआ, छो त उन दौर में वरी सिंध हारी कमेटी जो वॾो नालो ऐं सभई जेके हारी माण्हू हुया उनखे जेको आहे सो सिंध हारी कमेटी मां थोरो घणो जेको आहे सो सहारो मिलंदो ऐं हारी कमेटी ठीकु ठाक वधी पई। उहो दौरु हुयो ई जेको आहे सो इनकलाबनि जो ऐं जदोजहदनि जो। पाकिस्तान नओं ठहियो ऐं नए ठहण खां पोइ जेका सूरत हाल थी पियो उनखे कीअं मोड़िजे, सो उन दौर में सिंध हारी कमेटी तमामु घणी सरगर्म हुई। सो उन्हनि ॾींहंनि में उन कॉन्फ्रेंस जे दौरान ॻोठ टाली जा माण्हू वियल हुया ऐं बख्तावर जेका हुई, बख्तावर लाशारी, उहा घर में मौजूदु हुई। हिकु ॿ ॿियूं आयूं बि हुयूं, कुझु मर्द बि हुया पोड़ा सोड़ा। पोइ ॿनी ते इहो हमिलो थियो त हिन बि हथ में जेको डिंगर खयो, कंडनि वारी लठ जेका हूंदी आहे डिंगर ऐं लकुण खयां, कुझु ॿियूं मायूं बि ऐं जेको हकल पे कयूं माया उनखे जेको आहे सो चऊं भई अन असांजो, असांजे पघर जो पोरियो, असां पंहिंजे रत सां ई अन ठाहियो, महिनत सां। पोइ जेको उते ॿ टे ॼणा जेके हुया उन्हनि मां सैदुल्ला जेको आहे फायर करे ऐं बख्तावर खे मारे विधो। त पोइ इहा ॻाल्हि सॼे ॾे में जेको आहे सो पखिड़िजी वई त बाबा हे मसइलो थियो आहे, हारियाणी हिकिड़ी क़तलु कई वई आहे। पोइ उन ते कामरेड हैदरबख्श जो ते वॾो रद्देवाल लिखायो, सभु गॾु थिया ऐं केस दाख़िल थियो ऐं उन्हनि जवाबदारनि खे सज़ा आई। हाणे ख़ुशी जी ॻाल्हि इहा त अॼु उन सिंधियाणी, उन सूरमी जी अॼु जेको आहे सो थरपारकर जे शहर मिठी में जेको आहे सो उनजी वरसी मल्हाई थी वञे ऐं उन में सिंध हारी कमेटी उनजी वरसी मल्हाई। हाणे सिंध हारी कमेटी हैदरबख्श जतोई जी वारी सिंध हारी कमेटी आहे, उनजो एफिलेशन या उनजी जेको आहे सो अलाह पाकिस्तानी कम्युनिस्ट पार्टी सां बि आहे, उहा बि कमु करे थी हारियुनि ऐं मज़दूरनि में। सो अॼु उहो ॾींहुं आहे ऐं उन ॾींहं ते मां सिंध हारी कमेटी जे उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त सिंध जा जेके हींअर ॿरंदड़ मसइला आहिनि, ख़ासि करे सखर बैराज जो जेको दरवाज़ो भॻो वियो आहे या भॼी पियो आहे ऐं ॿियनि ॿिनि दरवाज़नि खे बि ख़तरो आहे, उहे ॿुॾण जे हिन में आहिनि, लुड़ण जे
ऐं ॿिए पासे सिंध में बरसातुनि जे करे ॿोॾियुनि जा बि हिकिड़ा ख़तरा पैदा थिया। जीअं साल 2022 में ॿोॾि आई त माण्हुनि जी सूरत हाल ख़राबु। ऐं वरी हिन साल बि चयो थो वञे त हिकिड़े पासे ॿोॾि जी ॻाल्हि कई पई थी वञे, ॿिए पासे सखर बैराज जेको इहो जेको टुटो आहे, जेका इन जी बैराज जी जेका 47 दर टुटो आहे, इहो बि सिंधी माण्हुनि खे जेका पेडी कल्टिवेशन थींदी आहे, जंहिंखे असीं कती जो फ़सुलु चवंदा आहियूं, उहो करणु न ॾींदो, उहो न थींदो, ऐं माण्हू वरी बि सूरनि में पवंदा। सो माण्हुनि खे आउं गुज़ारिश कंदुसि सिंध हारी कमेटी वारनि खे, ऐं ॿियो सिंध जूं जेके ॿियूं पार्टियूं, ख़ासि करे अवामी तहरीक, उन्हनि बि जेको आहे सो हींअर गुज़िरियल 15 ॾींहं में 7 तारीख़ ते असांजे अॻवान जनाब रसूल परीअ साहिब जी जेका वरसी मल्हाई, उन में तमामु घणो जोश ऐं गरोश ॾिसण में आयो। अहिड़ो जोश करो अॼु हैदराबाद सिंध हारी कमेटी जे बख़्तावर सूरमी, सिंध जी सूरमी बख़्तावर जे ॾींहं ते बि जोश करो ॾिसण में अचे पियो थो। त इहे ॿई गॾिजी सिंध जा जेकॾहिं मसाइला हल कनि, उन ते जदोजहद कनि, त ॾाढो भलो थींदो। छो त हींअर जेका सिंध हुकूमत आहे, उहा हिकिड़े माण्हू जी हुकूमत आहे, हिकिड़ी पार्टी जी हुकूमत आहे। उन मुक़ाबले में का पार्टी कान्हे का, छो त हींअर उनखे एॾी त सघ आहे, उहा हींअर यूनिपोलर सिस्टम में आई आहे ऐं अपोज़िशन आहे ई कान का। ॿिए पासे असांजे मुल्क जो तमामु वॾो जेको आहे सो सियासी इतिहाद, जेके ग्रांड डेमोक्रेटिक अलायंस चवनि था, उन जी अॻुवाणी आहे असांजे पीर साईं पागारे। हाणे पीर साईं पागारे उन्हनि छा कयो आहे, कुझु कोन्ह कयो, ॻाल्हियूं कयूं। उन्हनि जो तनक़ीद निशान हूंदो आहे हुकूमत ऐं हुकूमती पार्टी, हुकूमती धुर। सो ॿई गॾु हिक ॿिए सां हिकिड़ा हुकूमत वेठा ॿिया उन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा, नतीजो कुझु कोन्हे को। तंहिंजे करे उन्हनि खे छॾियो। हाणे असांजी सिंध हारी कमेटी ऐं अवामी तहरीक ऐं ॿियूं बि वतन दोस्त पार्टियूं जेके बि आहिनि, रोशन ख़्याल, इनकलाबी, उहे जेकॾहिं हिन मामले खे खणनि, सिंध जे बरंदड़ मसइले खे, त आउं चवां थो सिंध जा मसइला असीं ईअं ई हल करे सघूं था। असांखे पार्लियामेंट में वञण जी ज़रूरत आहे, पर हींअर उन ते असांखे भरोसो कोन्हे। मुल्क जूं जेके सियासी जेके हालतूं आहिनि, उहे असांजे फ़ाइदे में कोन्हनि। असां उनखे सही तरीक़े सां जेकॾहिं असां सभई गॾिजी पंहिंजे बरंदड़ मसइलनि खे हल करण लाइ कोशिशि कयूं, त हल करे सघूं था।